जेॾो तुंहिंजो नाव बा छप ओॾाई मंगा, जेॾो तुंहिंजो नाव बा छप ओॾाई मंगा, रीह थंभे रीह थोणे तूं छपर तूं छांव, गुजारो कहाँ तोखे मालूम सब। अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे हाज़िर ख़िदमत आहे। हमारा जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक कई पुरखलूस जज़्बन सां जी मुंहिंजा साईं महरान जे रागी जो सफ़र रवां दवा आहे। ऐं अॼु असां महरान जे रागी में जंहिं सिंध जे पाए जे फ़नकार जो ज़िक्र कंदासीं, यकीनन यकीनन त जेके मौसीक़ी शनास शख़्सियतूं आहिनि या जेके दोस्त आहिनि उहे ज़रूरु इन शइ ते ख़ुशि थींदा। सिंध जो मौसीक़ी जे हवाले सां हूअं त वॾो हिकिड़ो कंट्रीब्यूशन रहियो आहे। सिंध बज़ाते ख़ुदि हिकिड़ो मक़ाम आहे जिते मौसीक़ी जा काफ़ी गवैया उस्ताद रागी सिंध पैदा कया या सिंध न पैदा कया त बि सिंध हुननि खे पंहिंजी छांव ॾिनी, जंहिं छांव खां पोइ हुननि पंहिंजो मस्कन सिंध खे ई बनायो। अॼु उन सिलसिले में जंहिं फ़नकार जंहिं शख़्सियत जी ॻाल्हि कंदासीं, पर हुन खां अॻु में इहो ॿुधाईंदो हलां त हस्ब मामूल हस्ब दस्तूर तारुफ़ कराईंदो हलां असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम नज़र साहब मौजूदु। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी अशरफ। अने साहब अॼु ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जी शख़्सियत ते उन फ़न ते पाण गुफ़्तगू कंदासीं। ऐं एॾो वॾो नालो आहे मौसीक़ी जे हवाले सां। ऐं पोइ असां कोशिशि कई निसाब तव्हां सां गॾिजी त छो न असां उन जे ख़ानदान जे कंहिं फ़र्द खे पाण वटि घुरायूं त उहा बि असांजी वॾी ख़ुशकिस्मती आहे त अमीर अली अॼु असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। महिरबानी। वालेकुम अस्सलाम। अमीर अली बज़ाते ख़ुदि हिकु शख़्सियत आहे, बज़ाते ख़ुदि हिकु इंस्टीट्यूट आहे मौसीक़ी जे हवाले सां। ऐं बज़ाते ख़ुदि अमीर अली राग जे हवाले सां छा छा हिनखे नथो अचे, पर अॼु जेको अमीर अली असां वटि मौजूदु आहे सो असां हुनखे रखियो आहे पंहिंजे ॻाल्हि ॿोल में शामिलु थियल आहे। छाकाणि त अॼु अमीर अली जे ॾाॾे जो ज़िक्र, ऐं अमीर अली जेकॾहिं ग़लति न आहे त तव्हांजो ॾाॾो ख़ैर मोहम्मद ख़ान तव्हांजो ॾाॾो आहे। ऐं असांखे त फ़ख़ुरु आहे, नसीर साहब खे बि फ़ख़ुरु आहे, बल्कि सिंध खे बि फ़ख़ुरु आहे त असां अॼु एॾे वॾे पाए जे रागी जो ज़िक्र करे रहिया आहियूं। पर तव्हांखे त अञा बि वधीक फ़ख़ुरु हुअणु घुरिजे त तव्हांखे जेको आहे सो तव्हांजो ॾाढो जेको आहे सो माशाल्लाह एॾे वॾे पाए जो जेको सो गवैयो हो, फ़नकार हो, असां वटि हुनजो तारुफ़ मौजूदु आहे। पर हाणे शुरूआति में जेको तव्हां खां सुवालु जेको आहे अमीर अली, पोइ साईं तव्हां सां ॻाल्हाईंदो त ख़ान साहब ख़ैरमल ख़ान खे तव्हां केतिरी उमिरि में ॾिठो? मुंहिंजी तक़रीबन 4 साल उमिरि। 4 साल सफ़ा मासूम आहे। मूंखे दूहें वांगुरु थोरो माना ईअं हल्को हल्को ॾाढा साईं जो शइ यादि आहे। अच्छा, पोइ माना तव्हांजे वालिद साहब उन जी ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि या बज़ाते ख़ुदि तव्हां उन जी लाइन ते लॻायो जेको तव्हांखे जेका मौसीक़ी मिली आहे अमीर अली, जेको बज़ाते ख़ुदि तव्हांजो हिकिड़ो शोबो आहे, उहो मुतासिर जेको तव्हां पंहिंजे ॾाॾे खां थिया आहियो या पंहिंजे वालिद साहब खां थिया आहियो? हा, असल में मां जेको मुतासिर थियो हुअसि लतीफ़ साईं जे ज़माने में असांजा ॿ बुज़ुर्ग जेके हाज़िरी में हुआ, गॾु हुआ, अक़ीदतमंद हुआ ऐं साईं जन जा मातकद हुआ, तालिब हुआ। सही आहे। जंहिंखे तारीख़ ग़लति नालो ॾिनो अटल ख़ान ऐं चंचल ख़ान, इन्हनि जा नाला हुआ आंतड़ियो ऐं चांचड़ियो। अच्छा, त जैसलमेर जे ज़माने में हू लतीफ़ साईं जन जा आशिक़ थिया ऐं लतीफ़ साईं जन सां गॾु ई ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारिया। अच्छा, माशाल्लाह। त उन्हनि जी वजह खां उन्हनि जो ज़िक्र घर में हलंदो, उन्हनि बुज़ुर्गनि जो। उन खां पोइ मुंहिंजे ॾाढा ख़ैर ख़ान जो रंग वरी मुंहिंजे वालिद साहब जो रंग। वालिद साहब हिकिड़ा फ़क़ीर मंश माण्हू हुआ ऐं सॼो तव्हांजो घरानो फ़क़ीर, तव्हां बज़ाते ख़ुदि फ़क़ीर मंश माण्हू आहियो। साईं मूं हिकिड़ी फ़नकार जी डेफिनेशन कई आहे। 5 अददनि सां ठहियल फ़नकार, फे नून काफ अलिफ रे। त पुराणो जेको फ़नकार आहे यानी ख़ैर ख़ान जो ज़मानो आहे, उन ज़माने में जेकॾहिं असीं हाजी साहब जे दौर में वेंदासीं त फे सां फ़क़ीर
नून सां नियाज़मंद, काफ सां किरत वारो, अलफ सां अकेलो, ऐं रे सां रूहनि खे राहत बख़्शींदड़। सुभान अल्लाह, वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ठीकु आहे, इहो त हिकिड़ो पहलू थी वियो पंहिंजो वहीद ख़ान। पाण जेकॾहिं शख़्सी पहलू खे खणंदासीं या मूसीक़ी जे पहलू खे खणंदासीं त कड़ी मां कड़ी मां पोइ इलाही रस्ता निकिरनि था, पर अॼु जेको ख़ासि जेको ज़िक्र आहे उहो आहे ख़ान साहिबु ख़ैर मोहम्मद ख़ान जी शख़्सियत ऐं उनजो फन। त आउं सम्झां थो नफ़ी साहिबु त छो न पाण हिकिड़ो कलाम ॾिसूं था, ॿुधूं था, ऐं पंहिंजे जेके ॾिसंदड़ आहिनि या ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे ख़बर पए त ख़ान साहिबु ख़ैर मोहम्मद ख़ान जो जेको अंदाज़ कलाम आहे उहो कहिड़े पाए ते ॻाए थो, छा आहे। उन खां पोइ वरी गुफ़्तगू जो वरी जेको असली मज़ो वेंदो उन खां पोइ थींदो। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसो ॿुधूं था ख़ान साहिबु ख़ैर मोहम्मद ख़ान जे आवाज़ में ही ख़ूबसूरत कलाम। वेलकम बैक। नसाब मूं वटि मुख़्तसर तारुफ़ आहे ख़ान साहिबु ख़ैर मोहम्मद ख़ान जे हवाले सां, त मूंखे ख़ुशी थींदी तव्हां माना उन ख़ुशकिस्मत मां आहियां जेके उन ख़ान साहिब जे बारे में थोरो ॻाल्हाइनि, ऐं जेकॾहिं तारुफ़ में थोरी घणी का ग़लती हुजे त तव्हां मूंखे उहा दुरुस्त बि कंदा तव्हां पाण वेठा आहियो। त दोस्तो राग रंग जी ख़ूबसूरत शहर हैदराबाद में जेके रागी घराना आहिनि तिन में माड़ी चो घरानो बि शामिल आहे ऐं वॾे नाले वारो घरानो आहे। सिंध जो ओभरियो हिसो राजपूताना रागदारी जो गढ़ रहियो आहे ऐं हैदराबाद में आयल अक्सर गायक उन इलाइक़े मां ई आयल आहिनि। सो ख़ैर मोहम्मद ख़ान माड़ी चोप राजस्थान जे थरी इलाइक़े मां कदम रंज फरमाए अची हिते पहुतो, हैदराबाद सिंध में निकितो ऐं इहो ख़ानदान विरागे खां अॻु बि आरज़ी तौर ते सिंध में आबाद थींदो हो ऐं आख़िरकार
सिंध में मुस्तकिल तौर हैदराबाद में ही रहण लॻो। ख़ैर मोहम्मद ख़ान मारीचे जो ख़ानदान राजस्थान जे जंहिं थरी इलाक़े में आबाद हो उहो शाह लतीफ़ जे सैर सफ़र जो मर्कज़ तौर मशहूर हो ऐं मोहर नाले सां सॼो हो। शाह लतीफ़ पंहिंजे रिसाले जे बाज़ सुरनि में उन इलाक़े जो ज़िक्र बि कयो आहे। हिकु मशहूर काफ़ी जो मुखड़ो हिन रीत आहे त माड़ीचा मुंहिंजा मोहर चल पाड़ीचा परचन। ख़ैर मोहम्मद ख़ान राग जो फन हिंद जे मशहूर गवैये अमीर ख़ान खां हासिल कयो हो ऐं अलाउद्दीन ख़ान नूनारी जो हम असर ऐं हम उस्ताद हो ऐं ही उहो ज़मानो हो जो सिंध में अञा रेडियो जो क़याम अमल में न आयो हो ऐं ग्रामोफोन रिकॉर्ड ॿुधण जो रवाज आम हो ऐं शायदि इहो क्लासिकल मौसीक़ी ॿुधण वारो दौर हो जो सिंधी काफ़ी कलाम बि क्लासिकल अंग में ॻाया वेंदा हुआ। ख़ैर मोहम्मद ख़ान बि क्लासिकी रंग में काफ़ी कलाम ॻाइण लॻो। सिंधी काफ़ी कलाम खां अलावा ख़ैर मोहम्मद ख़ान ख़याल ठुमरी जो हुनर बि सिखियो त ताननि ऐं पलटनि खे वॾी महारत सां पिणु ॻाइण लॻो हो। ख़ैर मोहम्मद ख़ान सिंधी काफ़ी खे न फ़क़ति हिकु अंदाज़ बख़्शो पर रिदम खे आड़ो ऐं तवील बि बणायो ऐं जेके हुन सां गॾु वजद कंदा हुआ से हिन ख़ैर मोहम्मद ख़ान सां तमामु मुहतात अंदाज़ में वजद कंदा हुआ। मुश्किल रागनि ऐं मुश्किल तालनि में ॻाइण त संदसि ख़ासि मश्ग़िलो रहियो ऐं पाण पंहिंजी गायकी लाइ सुर मंडल जहिड़ो क्लासिकल साज़ इस्तेमालु कंदो हो ऐं बिलाशक त रेडियो खां अॻु बि हू रिकॉर्डिंग कंपनियुनि में रिकॉर्ड थी चुको हो। अगस्त 1955 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो क़याम अमल में आयो त ख़ैर मोहम्मद ख़ान बि सिंधी काफ़ी कलाम सां गॾु रागदारी जे प्रोग्रामनि में हिसो वठंदो रहियो ऐं उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान खे क्लासिकल रागनि में अड़ाना ऐं मालकोंस ते कमाल जी दस्तरस हूंदी हुई ऐं अवामी महफ़िल में त हू महफ़िल जो आगाज़ी अड़ाना जे हिन ख़्याल सां कंदो हो जो तेरी रज़ा कादिर तू रहीम तू करीम तू गफ़ार तू जब्बार हुक्म तेरा जा बजा जो तेरी रज़ा। उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जी आवाज़ में राग अड़ाना में ॻायल काफ़ियुनि जा ॿोल आहिनि तोसां मुंहिंजी दिलि। हिन काफ़ीअ जी अदायगी में ताननि पलटनि मां साफ़ ज़ाहिर आहे त हू केॾे वॾी मयार जो क्लासिकल गायक ऐं उस्ताद हुयो। उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जो मौसीक़ी ख़ासि तौर ते सिंधी मौसीक़ी लाइ घणा क़दर ख़िदमतूं आहिनि जंहिं सिंधी लाइ मुतहद तजर्बा ऐं बाज़ इज़ाफ़ा बि कया आहिनि जेके संदसि शोहरत जो बाइस बणिया ऐं अॼु बि हुन जा मिसाल ॾिना वञनि था। उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान पीर सनी जी हालत में जॾहिं अवामी महफ़िलुनि में शादियुनि मुरादियुनि में ईंदो हो त संदसि परस्तार तमामु घटि हूंदा पर उहे मिड़ी ईंदा हुआ। जिन परस्तारनि ऐं चाहींदड़नि खेसि उरूज वारे ज़माने में ॾिठो हो सो उस्ताद बि पंहिंजे उन्हनि देरीना कन रस समाजकारनि खे पंहिंजे बिना वेझो विहारे खेनि पंहिंजो राग ॿुधाईंदो हो। हू पंहिंजे अयामकारी जूं अजीब अजीब ॻाल्हियूं ॿुधाए समाजकारनि खे ख़ुशि करे छॾींदो हो ऐं हिकु अहिड़ी महफ़िल जे इख़्तिताम बाद खांसि हिकु दोस्त सवाल बि कयो त ख़ान साहब अव्हां जे परस्तारनि ऐं कन रस माण्हुनि जो तादादु मुख़्तसर आहे उन जो को सबबु? उस्ताद वॾे एतमाद सां उन दोस्त खे मलकाए मौसीक़ी रोशन आरा वारो जवाबु ॾिनो त मुंहिंजा समाजकार यानी मुंहिंजा प्यार कंदड़ या जेके मूंखे ॿुधनि था से मुख़्तसिर सही पर सुरीला ज़रूरु हूंदा ऐं इहा ई असांजी कामयाबी आहे ऐं इहो ई असांजो शेवो ख़ासि आहे। ख़ैर मोहम्मद ख़ान जी शागिर्दनि में मुरादवंद शागिर्द ऐं शागिर्दनि जो तमामु वॾो अंग रहियो तमामु घणा आहिनि जिन में शादी फ़क़ीर जीवणी बाई रमज़ान अली इल्मदीन दीन मोहम्मद कारो रजब अली रज़ा अमीर अली शामिल आहिनि जेको असांजे साम्हूं वेठो आहे। पर संदसि मुख्य हवालो जीवणी बाई वारो आहे जंहिंखे हुन थर जी सरज़मीन तां खणी महिनत ऐं मुशक़तुनि सां अर्श ते पहुचाए छॾियो जंहिं मौसीक़ी जी दुनिया में हुन वॾो नालो हवालो कमायो। उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान न रुगो सुरीलनि समाजकारनि जो पसंदीदा गायक हो पर उस्ताद गवैयो बि खेसि दाद ॾींदा हुआ ऐं तमामु वॾा गवैया खेसि दाद ॾींदा हुआ। उस्ताद आशिक़ अली ख़ान संदसि आशिकी में गायकी जो तमामु वॾो आशिक़ रहियो ऐं कंहिं महफ़िल में गॾिबा हुआ त वॾी इनकिसारीअ सां चवंदो हो त ख़ैरू ख़ान तुम गाओ तो मैं सुनता रहूं और मैं रोता रहूं। उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जो रेडियो लाइ ॻायल काफ़ियूं कलाम तमामु घणा हुआ पर उहे किन सबबनि जे करे ख़तमु थी विया।
उस्ताद ख़ैरमंद ख़ान ज़ाती ज़िंदगी में ॾाढो सादो ऐं शाइस्ता इंसान हो ऐं हरमैन शरीफ़ैन में हज करे हाजी बि थी आयो ऐं हाजियाणी बचाई जो रफ़ीक बि बणियो ऐं मथे ते अछो पटको ॿधंदो हो त कंहिं बुज़ुर्ग जीअं लॻंदो हो। उस्ताद हाजी ख़ैरमंद ख़ान सिंधी मौसीक़ी जो हिकु इदारो हो जंहिंमां अॼु बि आलाप हासिलु कयो पियो वञे। संदसि घणा शागिर्द साणसि मोहबत कंदड़ अलाह खे प्यारा थी चुका आहिनि। अलबत्ता संदसि पोटो अमीर अली ख़ान उस्ताद जी मौसीक़ी वारो मकतब हलाए रहियो आहे। अमीर अली ख़ान मौसीक़ी बाबति हिकु किताबु लिखियो आहे ऐं ॿियो किताबु तयारियुनि जे मरहले में आहे। शायदि उहो बि पूरो थी वियो आहे ऐं संदसि मौसीक़ी शनास जा तमामु वॾा सबूत आहिनि। उस्ताद ख़ैरमंद ख़ान जो प्यार ऐं शागिर्द शादी ख़ान फ़क़ीर जो भाणेजो शफ़ी फ़क़ीर हिन दौर जो वॾो गायक आहे ऐं उस्ताद जो सिकूं लाहे रहियो आहे। शाह लतीफ़ जो एवॉर्ड याफ़्ता फ़नकार आहे ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त साल 2012 जो शाह लतीफ़ जो एवॉर्ड उस्ताद ख़ैरमंद ख़ान जे पोटे अमीर अली ख़ान खे बि मिलियो आहे। हाजी ख़ैरमंद ख़ान 13 शवाल साल 1961 ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾणो करे वियो ऐं हैदराबाद जे टंडे यूसुफ वारे क़ब्रिस्तान में आरामी आहे। अॼु न ओताकनि में तालिब तंवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। साहिबु ही हो मुख़्तसर साईं वफ़ात 1965। अच्छा 1965 1965 वफ़ात आहे। सभु हाणे थोरो पाण तारुफ़ ॿुधो हाणे छो न हिकिड़ो कलाम ॾिसूं ॿुधूं था उन खां पोइ वरी ख़ान साहिब सां ॻाल्हि बि कंदासीं। दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ख़ान साहिब जो ही अंदाज़। प्यारा नैनम वारा नाव मार दीरो भ्यारा नाव मार दीरो भ्यारा नाज़ुक नंगावादी नाज़ुक नंगावादी किस तरफ जा वञे थी नाज़ुक नंगावादी किस तरफ जा वञे थी कनगा आवाज दिस कर पूजा वञे थी नाज़ कनगा आवाज दिस कर पूजा वञे थी सिनेमा पार सबुज सोना लगे पवेथी नमाज तीरो प्यारा प्यारा नमाज तीरो प्यारा खंजर का तेज तू जा खड़न न ताबुआरे खंजर का अखडल मता आरे की जानो पागी भादू जानो पागी भादू किया जानो पागी भादू आज दिल रुबा बजा दे न मार तीरो प्यारा प्यारा न मार तीरो प्यारा प्यारा न मार तीरो प्यारा प्यारा नमाज़
वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी असीं वञी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी में अॼु सिंध जे जंहिं सदा मलूक हीरो जो ज़िक्र हले पियो उन जो नालो आहे उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान। उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जी शख़्सियत ऐं उनजे फ़न ते गुफ़्तगू लाइ हुनजो पोटो अमीर अली मौजूदु आहे ऐं साईं नसीम रज़ा साहब मौजूदु आहे। साईं हाणे तव्हां जेका शुरू में ॻाल्हि कई पे त तव्हां वटि हिकिड़ो फोटो हो जेको ख़ान साहब उते रेडियो ते शायदि ॻायो आहे। त नसीब ख़ान साहब जी जेका वफ़ात आहे उहा 1965 में थी आहे, ठीकु आहे न। त इहो जेको सिलसिलो ख़ान साहब जो रहियो आहे रेडियो हैदराबाद सां उहो पुरानी बेज ते रहियो या नई ते बि रहियो? पहिरीं त तव्हांखे अर्ज़ु कयां त असांजो जेको ख़ान साहब उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान आहे ज़ाहिर त जीअं तव्हां पंहिंजे तारफ़ में चयो त अमीर ख़ान इंदौर वारो हर वॾे रागीअ में हिकिड़ी पंहिंजे उस्ताद जी ख़ुशबू हूंदी आहे त हीअ बरे सग़ीर असांजे क्लासिकल राग जो आमाजगार रहियो आहे। त असांजे ख़ान साहब ख़ैर मोहम्मद जी गायकीअ ते असांखे अमीर अली अॻिते हली ॿुधाईंदो, पर सम्झो इहो थो वञे जीअं असांखे मौसीक़ीअ जे माहिरनि ॿुधायो त हू उन जी शाख आहे गायकीअ जे हवाले सां। अमीर अली जो जेको वालिद साहब आहे ऐं हुनजो बि ज़िक्र कंदुसि छाकाणि त रेडियो पाकिस्तान हैदराबाद 1955 में होमस्टेड हॉल पके किले में क़ाइमु थियो आहे ऐं 1962 में जेको प्रेस क्लब जे भरिसां जेके असां मीर मोहम्मद शाह रोड सॾियूं था जेका वेल इक्विप्ड हुई फॉर रिकॉर्डिंग पर्पज़, माना उते रिकॉर्डिंग जी आसानी रही। ख़ान साहब जिन जी वफ़ात थी आहे 1965, माना आउं उन वक़्तु 98 सालनि जो हूंदुसि। त हाणे इहो आहे त जीअं चइबो न त बाबा तव्हां मिर्ज़ा कलीज बेग खे ॾिठो त असीं चवंदासीं न असां साईं मोहम्मद इब्राहिम जोए खे ॾिठो। त ईअं चऊं त असां ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान खे कोन ॾिठो, पर असां उनजे पोटे अमीर अलीअ खे ॾिठो, उन सां गॾिजी कमु कयो, उनजो रिकॉर्डिंग्स कयूं, उनजो बि ज़िक्र कंदुसि इख़्तिसार सां। पर मूं ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जा 3 पुट ॾिठा। लाल बख्श जेको मौसीक़ीअ जो माहिर हुयो, जेको बाजा मास्टर बहितरीन मौसीक़ार बि हुयो ऐं प्राइवेट रिकॉर्डिंग कंपनियुनि सां हुनजी वाबस्तगी हुई। अमीर अली साहब जिन जो वालिद साहब जेको रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मोहम्मद रमज़ान जे नाले सां क्लासिकल ॻाईंदो बि हो ऐं असांजे फोटनि जी जेका लाबी आहे उते उहा तस्वीर बि मौजूदु आहे। उन खां पोइ उनजो जेको टियों भाउ आहे जंहिंजो नालो रजब अली रज़ा जेको ख़ान साहब ख़ैर मोहम्मद जो फर्ज़ंद आहे, उहो हिकिड़े मौसीक़ार ऐं हिकिड़े सोज़ ख़ान हिकिड़े गायक मनक़बत पढ़ंदड़ जी हैसियत में ऐं पोइ बाद में हू हिकिड़े म्यूज़िक जे मास्टर जे तौर ते बि इंतिहाई हिकिड़ी हुनजी ॼातल सुञातल ऐं हुनजी क्रेडिट ते हिकिड़ो ग़ज़ल आहे जेको असांजो तामिर हुसैन ॻायो आहे, सिर लॻे सुहिणे सजण सां सिर लॻे, जंहिंजी रिकॉर्डिंग मूं कई आहे। तामिर हुसैन उहो रेडियो हैदराबाद ते रिकॉर्ड करायो ऐं रजब अली रज़ा हुनजो मौसीक़ार आहे। त इहे उन खां पोइ हाणे अमीर अली उन ख़ानदान जो पगदार फर्ज़ंद आहे। तस्वीर जो जेतिरे क़दुरु ज़िक्र आहे त असांजो जेको रेडियो हैदराबाद जो पुराणो त ज़ख़ीरो आहे उन्हनि मां असांखे ख़ैर मोहम्मद ख़ान जी तस्वीर असांजे 1962 वारे हिन स्टूडियो मां मिली आहे, जंहिंमें हू पंहिंजे संगतियुनि सां गॾु हिते वेठो आहे। त हाणे इहो त आहे उनजो पस मंज़र जेको मूं तस्वीर तव्हां सवाल कयो इहो पस मंज़र अची वियो। ठीकु सही। बाक़ी जेतिरे क़दुरु अशरफ गायकी जो ताल्लुक़ आहे त सिंध में सची पुछो त तराज़ू के तौल 2 रागी घिराणा आहिनि जिन सिंध ते बादशाहत कई आहे। उहा हिकिड़ो रागी घिराणो ही माड़ेचा आहे, ॿियो ग्वालियर आहे जंहिंजो असीं बार बार तज़किरो कंदा था अचूं, जिन में उस्ताद उमेद अली ख़ान खां वठी उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं पोइ उन्हनि जा पोयर जेके उन्हनि जा शागिर्द आहिनि। पर माड़ेचा घिराणे जी जेकॾहिं असीं गायकी जो तज़किरो कंदासीं त कुदरतन उन में रागी त सोन छा चइबो त सामी सिज वड़ाव ख़ान साहब उस्ताद ख़ैर मोहम्मद पैदा थियो जंहिं रागदारी कई आहे, पर उन ख़ानदान असांखे वधीक मौसीक़ार पैदा करे ॾिना आहिनि। रागी त ही हिकिड़ो जेको आहे न तारनि में 14 जो चंड त ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान आहे, पर उन जे वरी सिंध जी मौसीक़ीअ ते माड़ेचा घराणे जे मौसीक़ारनि जी वॾी मोहर सब्त आहे जेका ग्वालियर जे घराणे जे मौसीक़ारनि जी न आहे। मिसाल ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ साहब आहे, इमदाद हुसैन साहब आहे, गुगला कुंवार अलबेली बादल जो मौसीक़ार, वरी साईं ग़ुलाम अली त सुभान अल्लाह ओ फिल्म उमर मारवीअ खां वठी शेरू फेरोज़ खां वठी आख़िरी फिल्मुनि ताईं ॾिसंदो त सिंधी संगीत में फिल्म मौसीक़ी जेका आहे ऐं फिल्म मौसीक़ी आहे उहा हिन घराणे जी आहे। हाणे ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जो बाक़ी हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदुसि, पोइ तव्हां भले अमीर अली साहब सां ॻाल्हायो त असां वटि बरे सग़ीर में अशरफ जेका ग्रामोफोन रिकॉर्डिंग आहे जेका घणे में घणी थी आहे, इब्तिदा थी आहे गौर जहान खां 1906 में कलकत्ते में जॾहिं
जॾहिं 3 मिंटनि 2.5 मिंटनि में तव्हांखे गुमक रागदारीअ सां काफ़ी कलाम, हू हाणे उर्दू गज़ल पिया ॻाइनि, गौरजान पई ॻाए, अख्तरी बाई फैज़ाबादी वारी पई ॻाए, ॿिया पिया ॻाइनि, पर सिंध जे रागनि मां असां वटि जेको थोरो ईअं भूरल सुहिणा मिठड़ा उहो त असांजे मास्टर चंद्र ॻाए, वरी सोना ख़ान बलोच आहे उन सां गॾोगॾु, वरी जीवणी बाई जो तस्करो त असीं अॻिते हली कंदासीं, पर वॾे में वॾो को नालो ग्रामोफोन में पूरी रागदारीअ सां 3 मिंटनि में हक़ अदा करण वारी जेको सिंधी काफ़ीअ जो कलाम जेको ज़ख़ीरो आहे उहो वधि में वधि असांजे ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जे क्रेडिट आहे। जी मिली हाणे तव्हां जी शख़्सियत जा काफ़ी पहलू आहिनि, ठीकु आहे न, माशाल्लाह रागदारी में हिकिड़ो मक़ाम आहे, ऐं वरी ॾिसो का शइ नसीर साहब हमेशह चवंदा का शइ लिखत में अचे थी पोइ असांजो फ़नकार जेकॾहिं शाइर थिए थो, ऐं तमामु घटि अहिड़ा फ़नकार आहिनि जेके शाइरी बि कनि था, जीअं असां गुज़िरियल हफ़्ते में जमाल फ़क़ीर जी शख़्सियत ते ॻाल्हायो त हुन में असां चयो त हुन पंहिंजो किताबु लिखियो आहे, त मूंखे इहा ज़ाती ख़बर आहे, ऐं हींअर जेके किताबु ॾिसां पियो त मूं ज़िक्र कयो हो त तव्हां कुझु 2 किताब, पर हाणे ख़बर पए त 4-5 किताब जेके आहिनि, त हाणे इहो जेको तव्हांजो कमु अमीरली हले पियो, या जेका तव्हांजी कंट्रीब्यूशन हले पई, या जेको तव्हां सिंध खे ॾियो पिया, ऐं सम्झां त इहा शाख या इहो जेको वण आहे इहो त ख़ान साहब ख़ैरमंद ख़ान जे हवाले सां आहे, वण त उहो ई आहे। उहो ई न, त हाणे पहिरियों किताबु जेको आहे उहो तव्हां कहिड़ो सिंध खे ॾिनो आहे मौसीक़ी जे हवाले सां, कहिड़ो? ऐं ही पहिरियों संगीत आहे जंहिंखे छपरायो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच पाण, जी जी, ऐं मूंखे पाण जी गाॾी में गॾु खणी विया। ही पहिरियों किताबु जो पहिरियों जंहिंजो बैक टाइटल नसीर साहब जो सुर शाह समुंड। त दोस्तो ही असांजे अमीर अली जो वॾो कारनामो आहे, त हुन मौसीक़ी जे हवाले सां नसीर साहब जेको कमु कयो। अच्छा, उन खां पोइ ॿियो नंबर सर हीअ आहे साज़ आवाज़ ऐं गॾोगॾु सिखिया, साज़ आवाज़ ऐं सिखिया, हे कल्चर डिपार्टमेंट शाया कयो। अच्छा, इन में सकाफ़त खाते जे तरफ़ां पब्लिश थियो। वाह, अच्छा, ही वरी ॿारनि लाइ एजुकेशन जेका आहे कचे ॿाराणे खां 5 दर्जे ताईं, माना इहा अचे थी, माना म्यूज़िक जे हवाले जी हाँ, म्यूज़िक सिखिया, अंग्रेज़ी म्यूज़िक एंड क्लासिकल म्यूज़िक, ओह ॿिन्ही खे हलायो थो। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ही माना टियों किताबु तव्हांजो थियो, जी ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ ही 2 किताब 2 जिल्द आहिनि, शाह जो राग माना पूरो गंज मुबारक, अच्छा, माशाअल्लाह, पूरे गंज खे सहेड़े, ऐं जेके रागी राग जी अॾी ते सुर आलापींदा आहिनि उन्हनि जी नोटेशन करे, ऐं 277 वाइन खे कंपोज कयमि, ऐं उन जा नक्श ॿधमि। अच्छा, इहो पहिरीं दोस्तनि खे ॿुधाईंदो आहे, ही जल्द पहिरियों आहे जी। त दोस्तो ही जेको आहे सिंध लैंग्वेज वाह 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 वाह, पब्लिश कयो, वॾी कंट्रीब्यूशन, लिखण तमामु वॾी कंट्री। उन खां पोइ वरी ही ॿियो जिल्द आहे, ही ॿियो जिल्द आहे, 4 मुंहिंजा प्रोसेस में आहिनि, अञा ये 4 तव्हांजा माशाअल्लाह अचनि पिया, बसि जल्दी पब्लिश जो मूड में आहिनि। वाह वाह, अशरफ, आउं इन सिलसिले में 2 अखर ॻाल्हाईंदुसि। अमीर अली, आउं सम्झां थो त जेको 20वीं सदीअ में संगीत लिखण जे मामले में हूअं त माशाअल्लाह इंतिहाई पढ़ियल लिखियल असांजे मुख़्तलिफ़ जेके मौसीक़ी जा घराणा हिन वक़्तु सिंध में आहिनि, उन बि आलिम फाज़िल आहिनि, पर कंहिं बि कलम हथ में कोन खयो आहे। हू पंहिंजी सुर लय तान सां पंहिंजी सिन शनाख़्त रखनि था, लिखण पढ़ण वारा माण्हू आहिनि, पर असल में संगीत जेको सिंध जो संगीत आहे ऐं जंहिंजो मर्कज़ महवर शाह लतीफ़ आहे, त अमीर अलीअ उन अलम में उन में हथु विधो आहे। ऐं हीअ जेको किताबु आहे शाह जो राग, इहो असांजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां जेको सिंध जो बावकार इदारो आहे उन जी तरफ़ां शाया थियल आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त अमीर अली पाण बि ॿुधाए सघे थो त हीउ शाह जो राग छा आहे। शाह जो राग माना रागनि जा नाला त लिखिया पिया आहिनि, कल्याण खां शुरू थियो, ओ बिलावल ते वञी ख़तमु थियो। 20 सुर जेके आहिनि जिन में असां ज़िक्र कंदा रहूं था त 16 सुर आहिनि, खंबात खां वठी जेके सामुडी खां वठी जेके बि राग आहिनि जा नाला आहिनि, वॾा वॾा राग। त अमीर अली उन जी नोटेशन लिखी आहे, माना दुनिया जे सुधरियल मुल्कनि में मौसीक़ी खे लिखियो बि वेंदो आहे। पाकिस्तान में वॾा वॾा मौसीक़ार तव्हां ॾिसंदो त असांजो जेको अहमद ग़ुलाम अली छागला पाकिस्तान जो क़ौमी तरानो जॾहिं तर्ज़ ठही त उहा पहिरीं हुनजी नोटेशन लिखी, त जीअं ॻाइण वारो नोटेशन सम्झी उनखे आॾो रखी उन सुर खे सम्झी। नोटेशन सिर्फ़ु उहो सम्झंदो जिन खे उनजो हुनुर ईंदो हूंदो। त अमीर अलीअ जो ही क्रेडिट आहे त हुन शाह लतीफ़ जो जेको बि कल्याण खां वठी बिलावल ताईं जेको राग आहे, जेकी तर्ज़ूं आहिनि, उन्हनि खे हुन नोटेशन में लिखियो आहे त जीअं ईंदड़ सदियुनि में जॾहिं ॻाइण वारो
जंहिंखे इहे सभु रागड़ियूं मौजूदु न हुजनि ऐं हू राग ॼाणंदो हुजे, नोटेशन ॼाणंदो हूंदो त हू फौरन हुन मां तर्ज़ आसानी सां कढंदो। त अमीर अली जो जेको ॿियो कमु आहे, पाण कोन हिन वक़्तु ॿुधायईं, जेको अदबी बोर्ड जे सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां अचण वारो आहे, उहो मंठार फ़क़ीर ते तालिबुल मौला साहिब ऐं तालिबुल मौला साहिब जिन जे मौसीक़ीअ जे उन जी जेका नोटेशन आहे उन ते। ऐं हिन वक़्तु हाणे ख़बर पई त पाण जेको फारसीअ ते जेको शाह सुल्तान बाहू, हज़रत सुल्तान बाहू जो जेको फारसी शाइरी आहे उन जी नोटेशन आहे, उहा बि हिन जे बुले शाह। ठीकु आहे। अमीर आऊं तव्हां खां हिकिड़ो हाणे हीउ कलाम ॿुधूं था, उन खां पोइ वरी तव्हां सां वरी इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। त छो न ख़ान साहिब ख़ैरमंद ख़ान जी आवाज़ में हिकिड़ो कलाम ॾिसूं, ॿुधूं था, उन खां पोइ वरी पाण दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं, ॿुधूं था ख़ान साहिब ख़ैरमंद ख़ान जी आवाज़ में हीउ ख़ूबसूरत कलाम। वेलकम बैक। अमीर ख़ान, हाणे तव्हां जेको बि कमु कयो आहे मौसीक़ी जे हवाले सां, त तव्हां छा था सम्झो त इन में किथे न किथे तव्हांजे ख़ानदान जो पस मंज़र ऐं ख़ान साहिब ख़ैरमंद ख़ान जो पस मंज़र या उन जी महिनत तव्हां सां गॾु आहे, या तव्हांजो को ॿियो जेको सो रस्तो आहे या ॿियो को मक़ाम आहे? असल में मां तव्हांखे माज़ी जे औराकनि में वठी हलंदुसि। ठीकु आहे। जॾहिं सिंध मुल्क आहे, उन टाइम ॿ इल्मी मौसीक़ी जा कानून नाफ़िज़ हुआ, ओनली टू। अच्छा। पूरी रूए ज़मीन ते। नंबर 1 ते हिंद ऐं नंबर 2 ते यूरोप, दौरे में सोलापीडो। उन खां पोइ को बि संगीत माना कंहिं बुज़ुर्ग जी ॿोली खे, शाइराना ॿोलीअ खे सुरनि सां सिंगारे, वरी उन में ताल, नोटेशन, ॿोली जा टुकर, खाना, ताल जा ऐं ज़रबात, इन सां ठहंदो आहे संगीत। ठीकु। त जॾहिं सिंध मुल्क आहे त उन टाइम ॾाढा साईं हाजी ख़ान साहिब, हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान, ठीकु आहे, उतां उन्हनि जो वालिद साहिबु जेको पाण बि गायक हुआ ऐं कमाच जा प्लेयर हुआ, उस्ताद नबी बख्श ख़ान। अच्छा। पोइ नबी बख्श ख़ान हिते हैदराबाद असांजा घर हूंदा हुआ, असीं समाट घराणे में
शामिल थियूं था। छो जो सन जा जेके इलाइक़ा आहिनि उन में असांजी राजधानियूं सिंधी उहे क़ौमूं जंहिंमें भुट्टा ईअं मां घणेई दस्त देरि थी वेंदी। बहरहाल समाज का फ़क़ीर आहियूं। ठीकु आहे। ऐं समाज के फ़क़ीर जी हैसियत सां जॾहिं तलाश कयमि, जॾहिं ॿ प्रकाश मिलिया त उन में हिंद जा सभु ग्रंथ पुस्तक संगीत मुतफ़िक़ आहिनि त जेकॾहिं क्लासिकल जो जनम थिए थो तो लोक मौसीक़ी मां थिए। सही। अच्छा, वाह। ऐं लोक मौसीक़ी मां ई क्लासिकल जो जनम आहे। त उहो जॾहिं जनम ठहियो त उन में संस्कृत ॿोली जो वजूद रखियो वियो। वाह। ओनली संस्कृत। अच्छा। पोइ इहो रटो थियो। पोइ उन जूं बंदिशूं 14 सिन्फ़ूं आयूं रोए ज़मीन ते 14। 3 सिन्फ़ूं पंहिंजे हिसे में अचनि थियूं। ओनली 3। अच्छा। पाण 3 सिन्फ़नि जा वारिस आहियूं। ठीकु। काफ़ी, कलाम ऐं वाई। अच्छा। त उतां हू दौर जॾहिं हलियो मूं ॾिठो त जॾहिं ही कमु सिंध प्रकाश जो आहे। सिंध प्रकाश ऐं हिंद प्रकाश उहे ॿ दौरे मीफ़ा पोइ आयो। ठीकु आहे। त हाणे सिंध प्रकाश में जॾहिं ॻोल्हियमि त मूंखे क्लासिकल उतां पैदा थींदे नज़र आयो। अच्छा। त वाकई पैदा थियो। ठीकु। त उन खे साम्हूं रखंदे 12 सुरनि जो जेको खेल आहे उन खेल में दाख़िल थियसि। पोइ उन में हिकिड़ो सब्जेक्ट आहे इल्म मौसीक़ी जो सबसे डेंजर सब्जेक्ट आहे, ॾुखे में डिफिकल्ट हार्ड हिकिड़ो सब्जेक्ट। उन जो नालो आहे इल्म गिनतकारी। अच्छा। जंहिंखे गणपकारी चवनि। जी हाँ। हू ॿुधाए थो त 1 सम 5 ताड़ी 9 ख़ाली 13 ताड़ी माना 16 मिली विया। अच्छा। 1 सम 3 ताड़ी 6 ख़ाली 8 ताड़ी माना 10 मिली विया। अच्छा। त ईअं ज़रबात सां उहे खाना ठाहिनि ऐं पोइ इन रीत सां इन खे ठाहे सघनि। सिंध प्रकाश जो मुंहिंजे संगीतनि में सभ सां वधीक कमु थियो आहे। ठीकु आहे। हाणे अमीर वरी मां अचां थो तव्हांजी मौसीक़ी ते। ठीकु आहे न। हाणे जेको तव्हां ॻायो था या जेको तव्हांजो वालिद साहिबु ॻाए थो त तव्हां लाज़मी जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॾाॾा खे माना तव्हां ज़हनी तौर ते या रूहानी तौर ते शागिर्द आहियो न हुनजा। जी जी। खणी तव्हां न ॾिठो पर रूहानी तौर ते तव्हांजो ॾाढो रहियो आहे। ठीकु आहे न। त छा तव्हांजो जेको अंदाज़ आहे अमीर अली या तव्हांजे वालिद साहिब जो अंदाज़ आहे या रजब अली रज़ा असांजो दोस्त हो, अलाह हुनखे जन्नत जायूं ॾे, जेको हुनजो अंदाज़ हो, उहो अंदाज़ जेको हो उहो ख़ान साहब ख़ैरमंद ख़ान वारो अंदाज़ आहे, छा उहो ख़ान साहब सां उहो मिले जुले थो या तव्हां पंहिंजो हिकु धार अंदाज़ मौसीक़ी में कयो? असल में थियो ईअं त जॾहिं ॾाढा साईं जन जो वजूद आयो आहे राग में। ठीकु आहे। त उन टाइम सिंधी गायक न आहिनि क्लासिकल जा। अच्छा। को सिंधी ॻाइण न मिलंदो तव्हांखे। ही वाहिद 2 गायक आहिनि, ॾाॾा मुंहिंजो खैरो ख़ान ऐं ॿियो रोड़ी वारो अलाॾिनो ख़ान नूनानी। बस 2 सिंधी गायक आहिनि। पोइ ॾाॾा छा कयो जो मुख़्तलिफ़ ऐं मुश्किल राग जी शिकिलनि में सिंधी ॿोलियुनि खे ख़्यालनि जूं शिकिलियूं ॾिनियूं। उन दौर में गायकी जो रवाज आंदो टपो। अच्छा। ॾाॾा वारनि जी गायकी टपे वारी आहे, सिंपल न आहे। ऐं ॿियो त हुननि खे वरी चीचाट गला, थर जो गलो हिकिड़ो चीचाट गलो। टपो छा आहे? टपो टपो माना जम गायकी जो अंदाज़ हिकिड़े लफ़्ज़ खे वठी टपा ॾियनि। अच्छा, माने ईअं चई सघूं था त ही गायकी जो अंदाज़ चई सघूं था। अंदाज़ थियो न साईं, तकलीफ़ थी वई न। ठीकु आहे। हाणे हुन ज़माने में पोइ जेके बि ॻाइण आया आहिनि उहे टपो ॻाईंदा हुआ। अच्छा, माशाल्लाह। पर सभ खां वधीक रागदारनि जी शिकिलनि में ऐं मुख़्तलिफ़ ॾुखियनि तालनि में ॾाढा साईं सिंधी ॿोली खे कंपोज़ करे ऐं ॻायो। वाह। इहा पहिरीं सआदत हुई। अच्छा, माशाल्लाह। त उन सआदत खे पेश करण लाइ हिन वक़्तु ख़ान साहब हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान जा पड़पोटा हिते मौजूदु आहिनि जेके वरी उन टपे वारी गायकी में ॻाए ऐं ॿुधाईंदा। वाह 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 वाह। त पोइ छो न नज़ीर साहब पाण अमीर अली खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं जेको अमीर अली जो अंदाज़ आहे उहो उन अचे थो, पर छो अमीर अली जेको औलाद आहे माना उहो पंहिंजे पर ॾाॾे जो जेको आहे अंदाज़ उहो कीअं था ॻाइनि माना दोस्तनि खे ॿुधायूं था ॾेखारियूं था। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जे पर पुटनि खे उहे कहिड़े अंदाज़ सां ॻाइनि था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां फर्ज़ंद उस्ताद अमीर अली ख़ान जो आहियां। सदारंग अली नालो आहे मुंहिंजो। अस्सलाम वालेकुम। शान अली ख़ान मुंहिंजे ॾाॾा साईं जो मुंहिंजो पर ॾाॾो उस्ताद हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान जो ॻायल जोग में ॿोल आहिनि ना मार तीर प्यारा प्यारा नैननि वारा ताल इकताल में पेश था कयूं।
नामार तेरा प्यारा, नामार तेरा प्यारा, प्यारा नैनवारा, नामार तेरा प्यारा, प्यारा हमार तेरा प्यारा, प्यारा नैनवारा, प्यारा नामार तेरा प्यारा। खंजर तेज तुझे अखड़न में ताब आए, खंजर तेज तुझे अखड़न में ताब आए, खंजर तेज तुझे अखड़न में ताब आए, सीने में पारस बज, सीने में पारस बज, प्यारा बजा रहेगी प्यारा नामार तेरा प्यारा, प्यारा नैनवारा, नामार तेरा प्यारा। अखड़न में ताब आए, सीने में पारस बज, सीने में पारस बज, प्यारा बजा रहे थी प्यारा नामार तेरा प्यारा, नामार तेरा प्यारा, नामार तेरा प्यारा, नामार तेरा प्यारा, प्यारा नैनवारा, नामार तेरा प्यारा, नामार तेरा प्यारा। वेलकम बैक दोस्तों, प्रोग्राम मेहरान जे रागी सेवा जी ख़िदमत में मेहरान टेलीविजन पेश कर रहे आहियूं। मेहरान जे रागी में अॼु जंहिं शख़्सियत ते, जंहिं फन ते, जंहिं फनकार जे फन ते गुफ़्तगू हली रही आहे, उन जो नालो आहे ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान। ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जो पोटो उस्ताद अमीर अली असां वटि मौजूदु आहे। इहा सादत आहे। अमीर अली ख़ान, तव्हांजो सच पुछो त हिकिड़ो त जेकॾहिं तव्हां सां ॻाल्हाइजे त मौसीक़ी जे हवाले सां तव्हां हिकिड़ा तमामु सिंध जा असांजा राणा आहियो, असांखे तव्हांजो फ़ख़ुरु आहे। ऐं उन खां पोइ वरी जेको तव्हांजो लिखण में, जेको तमामु लिखण में जेको आहे सो तमामु घटि माण्हुनि जो, या नसीर साहब आहे माशाल्लाह लिखण में वॾो कंट्रीब्यूशन आहे, ॻाल्हाइण में त इलाही माण्हुनि जो लिखण में घटि हूंदो आहे, ठीकु आहे न। ऐं कई अहिड़ा फनकार आहिनि असां सिंध जा जिन जो लिखण में घटि रहियो, ऐं जेकी शाइरी बि कयूं त उहा जीअं सिंगार अली सलीम बि शाइरी कई आहे, उहा वरी किताबी सूरत में न आई आहे, ठीकु आहे न। उहा कुझु अची वई, कुझु न आई, पर जेका अचणु घुरिजे आहे। पर हीउ जो तव्हां कमु कयो आहे पंहिंजो अमीर अली, त उन में हाणे तव्हां जेको आहे सो इन बारे में मुंहिंजी दिलि चए पई त छाकाणि त हीउ मौक़ो आहे जो असांखे अमीर अली ईअं हिकिड़े अहिड़े प्रोग्राम में हथु आयो आहे त हर माण्हू जो जेको स्टार हूंदो आहे उनजी पर्सनल लाइफ हूंदी आहे ऐं माण्हुनि जी दिलचस्पी हूंदी आहे त उहो पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी, उनजा माउ पीउ, उनजो औलाद
अमीर अली जो जे असांखे हथ आयो आहे त आउं उनखां नंढा नंढा सवाल करणु चाहींदुसि त ख़ैर मोहम्मद ख़ान जो जेको वालिद जो नालो छा हो, उनजी वालिदा केरु हुई, उहे किथां जा हुआ? जी जी वाह। असांजे ॾाॾा साईं जो जेको वालिद हो उन्हनि जो नालो हो उस्ताद नबी बख्श ख़ान। ऐं ॾाॾी उनजी वालिदा जो बि नालो जेकॾहिं तव्हांखे ईंदो हुजे पंहिंजे? हा, ॾाॾी जेका वालिदा हुई उन्हनि जो नालो हो कसूबी। अच्छा, इहे सभु ख़ासि थरी नाला। उन्हनि जी पैदाइश कहिड़े हिसे जी, कहिड़े इलाइक़े हाणे जी? ॾाॾा साईं जो जेको जनम आहे उहो पृथ्वीराज चौहान जिते पैदा थियो आहे, डेवी कोट, रियासत जैसलमेर में। ओके, डेवी कोट में हाजी साहब जो जनम थियो आहे। अच्छा, बिल्कुलु उनजो डायरेक्ट जीअं जंहिंजो शागिर्द हुजे न, असीं त इहो अमीर अली ख़ान इंदौर वाले जो नालो पिया बार बार ॿुधूं, छोको इहो हले पियो, पर तव्हीं पाण घिराणे वारा आहियो, ॿुधायो त हर उस्ताद जे अॻियां हिकिड़ो शागिर्द थी वेहिबो आहे न गोॾो खोड़े, त उहो कंहिंजे अॻियां हुन गोॾो खोड़े वेही सिखिया वरिती? ही गोॾो जेको ॾाॾा साईं खोड़ो, हा, हू बुज़ुर्ग हो उस्ताद बाबा अमीर अली ख़ान, बाबा अश्क अली ख़ान जो मामो। ओके, हा, जंहिं बाबा अश्क अली ख़ान खे तयारु कयो, ट्रेन कयो, उन्हनि जो नालो मूं ते रखियो हो, बाबा अमीर अली ख़ान जे नाले सां मुंहिंजो नालो रखियो हो, ॾाॾा साईं पाण रखियो अमीर अली। ऐं भला ख़ुदि असांजे ख़ैर मोहम्मद ख़ान जी शादी किथां थियल हुई? तव्हांजे पंहिंजी ॾाॾीअ जो नालो छा हो? साईं ॾाॾी मुंहिंजी जो नालो नेमत, ऐं बाबा जूं हुयूं 2 शादियूं। अच्छा, हिकिड़ी हैदराबाद मां, माना पोइ थी आहे शादी? हा, हैदराबाद में शादी कयूं, जंहिंजो मूं ज़िक्र बि कयो। जी जी। ऐं ॿी जेका शादी आहे उहा आहे सरदार जान अल मारूफ अल्लाह बचाए भटन, वो भट्टी हुई कश्मीरन, जंहिंजो से मूं ज़िक्र कयो, पर उनखे भटन चयो वेंदो आहे। हे ॾाॾा जूं 2 शादियूं। ठीकु आहे। ऐं हाणे कंप्लीट औलाद जा नाला असांखे ॿुधायो त ॿिन्ही घरनि मां न्याणियुनि जा नाला छा आहिनि ऐं उनजे पुटनि जा नाला, जिन जा असां 3 त नाला वरिता, लाल बख्श, ॾाॾा जी सॼी औलाद अल्लाह खे प्यारी थी चुकी आहे। नाला ॿुधायो। नालो लाॾाणो हिकिड़ी न्याणी आहे, उहा हयात आहे, माशाअल्लाह। हू सावण जेको ॻाए पियो, साको यार मनावण आहे, हा हा, हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान जो सॻो ॾोहिटो आहे। अच्छा, उनजी वालिदा जो नालो छा आहे? अमीना। अमीना। ऐं ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जी ॿियनि न्याणियुनि जा नाला छा आहिनि? असांजी हू सभु जान मां लाॾाणो करे हुई, हवा, हा, ठीकु आहे, हवा मुंहिंजी फुफी हुई, हा, ऐं अहिड़ी रीति सां जैना मुंहिंजी फुफी हुई, हा, मास्टर फरोज़ गुल वारनि खे निपाइण वारी मुंहिंजी वॾी फुफी, माना चाची हुई फरोज़ गुल वारनि जी, ठीकु आहे, मास्टर फरोज़ गुल वारनि जी। ऐं पुट जेके आहिनि टोटल 4 पुट। असां 3 जा नाला वरिता। चौथो जवानी में वियो हलियो, जमाल बख्श ख़ान। जमाल बख्श ख़ान। अच्छा अमीर, हाणे तव्हांजो हिकिड़ो वॾो हिकिड़ो पस मंज़र आहे, ऐं जंहिं माण्हू जो हिकिड़ो पस मंज़र हूंदो आहे, जंहिंजो किलो हूंदो आहे, जंहिंजी हिकिड़ी दास्तान हूंदी आहे मुसीक़ी जे हवाले सां, ॿिए जे हवाले सां, त पोइ वरी उहे शयूं जेके ज़िंदगी में हुनखे न मिलंदियूं आहिनि, उन में हिकिड़ो हुनखे शिकायत रहंदी आहे। त मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त जीअं तव्हांजो हिकिड़ो पस मंज़र आहे, माड़ी चा घराणो पस मंज़र आहे, ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जो हिकिड़ो आहे, ऐं तव्हां माशाअल्लाह हाणे इन घराणे खे जा आख़िरी चश्मो चिराग आहियो, तव्हांजो बि हिकिड़ो नालो आहे ऐं तव्हांजे पुटनि जो, त तव्हांखे का शिकायत रही हुजे समाज खां या पंहिंजे माशरे खां, त भई असांजी सुकाहाल धरती आहे ऐं असांजा मारूड़ जेके आहिनि तमामु दिलि पज़ीर माण्हू आहिनि ऐं दाद ॾियण वारा आहिनि, ऐं अलाह कनि सदा सलामत हुजनि। हू सलामत आहिनि त असांजो बि चुल्हो ॿरे पियो। ऐं मां इहो ज़रूरु ॿुधाईंदुसि त मां उहो फ़नकार आहियां जंहिंजी ऑडिशन न थी आहे। अच्छा, ही नसीर साहब मूंखे बिना ऑडिशन जे, अलाह नसीर साहब खे छा नज़र आयो? असल में आऊं जेकॾहिं ॾिसो हिकिड़ो यादगार प्रोग्राम आहे, अहिड़ा रोज़ रोज़ इहे प्रोग्राम कोन थींदा आहिनि। माड़े चा घराणे जो हिकिड़ो तबला नवाज़ आहे, आऊं चवां थो उन ते हुस्न ख़तम आहे। अलाह साईं हसीन आंगरियूं मुनवर मने जूं पैदा कयूं, उहो उनजो वालिद साहब अहमद नवाज़, तालिब हुसैन, उनजा ॿिया भाउर माशाअल्लाह गुलाम हुसैन, ख़ादिम हुसैन, ज़ाकिर अली, सभिनी खे असां ॾिठो, पर हिकिड़ो सरापा सिर खां चोटीअ खां नुंहं ताईं हसीन जेकॾहिं शहज़ादो हो त मुनवर हुसैन हो, जंहिंखे असीं बेपनाह प्यार कंदा हुआसीं। अहिड़ो वरी साईं न थियो।
ऐं हू पंहिंजे वजत में ऐं पंहिंजी शख़्सियत में मुनवर जहिड़ो को बि सची पुछो त मूंखे जमाल शाह जे पिड़ जो जेको शहज़ादो हो मुनवर हुसैन हो जेको असांजे रूह जो राणो हो अमीर अली पाण बि हिकिड़ो ख़ूबसूरत हाणे बि हसीन छो नौजवान आहे हुन सां गॾिजी आयो हो उनजी हू मूंसां बेद अंगलाइतो हो मुनवर हुसैन उहो जॾहिं मनेयो असांखे अमीर अली खे वठी आयो त ही मुहर्रम जा ॾिहाड़ा हुआ उनमें असां मिर्ज़ा कलीज बेग जा सोज़ और सलाम बिना ऑडिशन जे असांजे कया बाद में कौसर साहब जॾहिं असांजे म्यूज़िक जो प्रोड्यूसर थियो त पोइ वरी ऑन रोल थियो असांजो पर जेकॾहिं म्यूज़िक जो रिकॉर्डिंग्स आहिनि अमीर अलीअ जूं त उहे मूं कयूं जेके बि बेसिक अमीर अली जी मूं हुनजो सभ खां पहिरीं अमीर अलीअ जेके दिल भरा लातो तोसानी मुंहिंजी दिल तोसां साईं अड़ाना ॿई जेके हुनजे ॾाॾे जा ग्रामोफोन रिकॉर्ड हुआ उहो अमीर अली इंतिहाई टीन एज में रिकॉर्ड कया आहिनि जेके जॾहिं अमीर अली अञा तमामु नंढड़ो आहे नौजवान आहे उन खां पोइ हवा लॻी त उझाए वई चराग सभई इमदाद हुसैनी जो गज़ल है मुझी अख सिकणी मुझी दिल सिकणी उस्ताद बुखारी जी काफी है खूबसूरत त ही अमीर अली जो बेसिक 4-5 जेके इब्तिदाई रिकॉर्डिंग्स आहिनि उहे असांजी ठीकु आहे हाणे ताईं पाण जेको आहे सो अञा सिलसिलो जारी आहे हाणे मुर्तज़ा मजबूर साहब खे मजबूर कंदासीं त प्रोग्राम त आहे ख़ान साहब ख़ैरमल ख़ान जो पर छो न अमीर अली जेको जंहिंजो अंदाज़ बि पंहिंजे ॾाॾे वांगुरु आहे हिकिड़ो अमीर अली जो आइटम असांजे दोस्तनि खे जेके ॾिसनि पिया ॿुधनि पिया ख़ुदि बज़ार ख़ुदि असांखे बि ॾेखारे ॿुधाए उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था अमीर अली ख़ान जी आवाज़ में ऐं उनजी तस्वीर जेका हिन प्रोग्राम में आहे त अमीर अली ख़ुदि पाण ॾिसे त हू कीअं पियो ॻाए तव्हां सां गॾिजी ॾिसूं था दे साबरे लौ लौ मंच लतीफ लौ लौ मंच लतीफ करतनी जीतात संदई जोग्या जात अला बेभेदे मस मिड़े ओ जोगी ॾाढी जात जी जा सामे ॾाढी जात जोगी ॾाढी जात जी जा सामे ॾाढी जात जोगी ॾाढी जात जी जा सामे ॾाढी जात ओ मां मुख भुला काकड़ी ओ मां मुख भुला काकड़ी सामे ॾाढी जात जोगी ॾाढी जात जी जा सामे ॾाढी जात हेलो भाई खोलो भाई आसिफ भाई भाई हमें राजा हरू हमें मुखे सदियन का ओ मुखे सदियन का डाडी डाडी सादे डाडी योगी डाडी डाडी सादे डाडी सर दगरेगा सर दगरेगा maga maga re tama maga maga tama 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 maga maga re gare gare da targa 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 degrama 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 gama pa targa ga 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 degrama pa 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 pa
ॾाढी ज़ात जीजा सामे ॾाढी ज़ात जोगी ॾाढी ज़ात जीजा सामे ॾाढी ज़ात ओ मां मूं कबूल कावड़ी ओ मां मूं कबूल कावड़ी जोगी ॾाढी ज़ात जीजा सामे ॾाढी ज़ात जोगी ॾाढी ज़ात जीजा सामे ॾाढी ज़ात सन्नदी उन्हनि आखे सन्नदी उन्हनि आखे सन्नदी उन्हनि आखे सन्नदी मूंखे भाई आए मूंखे भाई आए जोगी सामे जोगी सामे ओ मां मूं कबूल कावड़ी ओ मां मूं कबूल कावड़ी जोगी ॾाढी जीजा सामे ॾाढी जोगी ॾाढी जीजा सामे ॾाढी करिया अर्ज़ अल्लाह के करिया अर्ज़ अल्लाह के करिया अर्ज़ अल्लाह के उठिया दिया उठिया दिया जोगी ॾाढी सामे ॾाढी जोगी ॾाढी सामे ॾाढी मूं कबूल कावड़ी ओ मां मूं कबूल कावड़ी जोगी ॾाढी ज़ात जीजा सामे ॾाढी जोगी ॾाढी लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए अतियो शाह लतीफ़ चए लालो लाल लतीफ़ चए चल तर दिन मडा ओ चल तर दिन मडा जोगी ॾाढी ज़ात जीजा सामे ॾाढी जोगी ॾाढी ज़ात जीजा सामे ॾाढी वेलकम बैक नसीर साहब हाणे जीअं त पाण कलाम ॿुधो नसीर पंहिंजो अमीर अली ख़ान जो त सच पुछो त मूंखे ख़बर ई कान पई त मुर्तज़ा मजबूर साहब जो हीअ तव्हां वटि आख़िरी साहब आहे हाणे तव्हां थोरो प्रोग्राम जेको आहे सो टाइम पूरो पियो थिए त नसीर साहब हाणे बज़ार ख़ुदि तव्हां माशाल्लाह फ़न मौसीक़ी सां हिकिड़ो तव्हांजो तालुक़ु रहियो आहे ॿुधण जे हवाले सां उनजे हवाले सां त ख़ान साहब ख़ैरमंद ख़ान जे हाणे आख़िरी सवाल तव्हां खां बि इहो आहे त तव्हां उनखे एज़ ए गायक तस्लीम करियो था या एज़ ए गवैयो? ऐं सम्झां थो त उन जूं ॿई हैसियतूं आहिनि।
ॾिसो हिकिड़ा गवैया बरसगीर जा जीअं ज़िक्र अचे पियो उस्ताद आशिक़ अली ख़ान, उस्ताद उमेद अली ख़ान, हा उहे त उन्हनि जी त हिकिड़े वॾे गवैये वारी हैसियत रही। पर असां जॾहिं ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जो ज़िक्र कंदासीं त हुन जी जेको इनोवेशन आहे उहा सिंधी काफ़ीअ खे क्लासिकल अंदाज़ में ॻाइण वारे अंदाज़ सां जेको आहे, हिकिड़ो त हुनजो इहो आहे त हुन ग्रामोफोन पे लातइदाद हुन जा ग्रामोफोन आहिनि जेके 2.5-3 मिंटनि में जादू ॾेखारण वारो जेको कमु आहे उहो हुन करे ॾेखारियो आहे। ख़ासि तरह सां ग़ुलाम हुसैन फनाईअ जा जेके हुन कलाम ॻाया आहिनि, ॿुधंदड़ ॿुधंदो त फना थी वेंदो हुयो, एतिरा ख़ूबसूरतीअ सां एॾा शाइस्तगीअ सां ॻायल आहिनि। ॿियो हुनजो क्रेडिट उहो आहे जीवणी बाई, हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नजरअंदाज नहीं कर सकते। वॾनि वॾनि गवैयनि पंहिंजा फन पंहिंजनि शागिर्दनि खे ॾिना आहिनि, उन्हनि जो पंहिंजो नालो आहे। पर ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जॾहिं ज़िक्र ईंदो त अब तेरा जीवणी बाई जो ज़िक्र ईंदो त चइबो त अब तेरा नाम भी आएगा मेरे नाम के साथ। ठीकु आहे। जीवणी बाई जो ज़िक्र जेको तव्हां करियो पंडित साहब, पोइ इहो वरी ख़ान साहब जो टियों हवालो थियो एज़ ए मूसीकार। जीवणी बाई बुनियादी तरह सां लोटे ते ॻाइण वारी आम पढ़े वारी हिकिड़ी गायक आहे। कुदरत हुनखे आवाज़ त आलीशान ॾिनो आहे, पर उनजी गायकी खे तरतीब में आणे काफ़ी कलाम साले शाह जी हुजे, शाह लतीफ़ जी हुजे। ख़ैर मोहम्मद ख़ान साॻे वक़्त ते हिकिड़ो अज़ीम कंपोज़र बि आहे। कंपोज़िशन हिन ख़ानदान खे कुदरत वैसे में ॾेई छॾी। उहो ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान खां वठी ग़ुलाम अली खां वठी फिरोज़ गुल ताईं, अमानत गुल ताईं, ही त बादशाह आहिनि, कंपोज़िशन जा बादशाह आहिनि। त जीवणी बाई जेको कुझु बि कलाम ॻायो आहे उहा का राजस्थान मां कोन खणी आई आहे, उहो न ॻायो हूंदो राजस्थानी रंग, पर जेको बि हुन सिंधी सराइकी रंग ॻायो आहे उहो सॼे जो सॼो ग्रामोफोन हुनजी, उन में कंपोज़र या उनजी सिखियाकार या धुन ॿुधाइण वारो उहो असांजो ख़ान साहब उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान आहे। हाणे ख़ैर मोहम्मद ख़ान जो हिकिड़ो त पंहिंजो ग्रामोफोन रिकॉर्ड में क्लासिकल अंग खे ॻाइण आहे, टपा जो ज़िक्र कयो वियो, ऐं गॾोगॾु जीवणी बाई हुनजी क्रेडिट थिए, हुनजी शोहरत जो मूसीकार थी वियो, हुनजो साथी थी वियो, हुनखे शोहरत जे बुलंदियुनि ताईं। जीवणी बाई को सिंध में ॿ थोरी आहिनि, हिकिड़ी आहे, उहा जे ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जी शागिर्द आहे। ॿी हुनजी का रिप्लेसमेंट आई कोन, हुनजो नेमल बदल आहे ई पैदा ई कोन थियो आहे। जिथे जीवणी बाई जो ज़िक्र आहे उते ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान। आख़िरी ॻाल्हि जेका आउं ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जे बारे में करणु चाहींदुसि त अमीर अली ख़ुदि बि ॿुधाए सघे थो त हुन ॿुधायो बि असांखे त हुन टपो ॻायो आहे, पर यकीन करियो त जेके बि गवैया हुनजा हमअसर कंहिंखे बि असीं घटि वधि नथा कयूं। जेके ॻाइनि पिया, बेबो ख़ान ॻाए पियो, ॻाए पियो, जेके बि क्लासिकल अंग में ॻाइनि पिया, पर तव्हां मूंखां पुछंदो त इनफरादियत छा आहे? बीबी ख़ान जी पंहिंजी इनफरादियत आहे, अलादीन नूनारीअ जी पंहिंजी इनफरादियत आहे, पर तौबा इस्तग़फ़ार उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जी जेका इनफरादियत आहे उहा हुनजी छूट जेका तान आहे, जंहिंखे बिजली तान चइबो न, उहा हुन ते ख़तम आहे। त उनजो ज़िक्र अॼु ताईं असांखे इरशाद शाह हाशमी साहब जेके मटियारे वारा साईं ज़मा शाह हाशमी, तव्हां सम्झो था त सिंध में मौसीक़ी खे वॾा उहो त ख़ान साहब ख़ैर मोहम्मद ख़ान जो ज़िक्र कई किताब में रईस करीम बख्श ख़ान बि ॾाढनि सुठनि लफ़्ज़नि में कयो आहे, पर रहबर रहनुमा जे नाले सां किताब आहे जेको इरशाद हाशमी साहब असांखे ॾिनो आहे, जेको साईं ज़मा शाह हाशमी मटियारी वारो, छो त अमानत अली कुसूरी साहब खां वठी अदी आबदा परवीन खां वठी ख़ैर मोहम्मद ख़ान खां वठी उस्ताद उमेद अली ख़ान, आशिक़ अली, सभु उन मर्कज़ ते गुलदान आहे मौसीक़ारनि जो, गायकनि जो, जेको उतां परवान पे चढ़े। त उतां उन मर्कज़ मां, उन मकतब मां असांखे ख़बर पई आहे त जेकॾहिं का छूट तान आहे ऐं बिजली तान आहे जेका करंट हणी वञे, उहा सिर्फ़ु उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जी। ॿी जेका हुन में ज़िक्र थियल आहे त हर गवैयो ईंदो न, उहो चवंदा आहिनि न गवैया त खवैया, पर उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान कॾहिं न चवंदो त मुंहिंजे लाइ छा तव्हां ताम तयारु कयो आहे। उहो हमेशह सादगीअ सां हल्की फुल्की खुराक खाइण वारो, तमामु शाइस्ता फज़ीलत वारो, जीअं असां तारफ़ में बि ॿुधायो त उहो अछी पग पाईंदड़ हिकिड़ो पुर अमुन साबरीन तबियत जो, रज़ा ते राज़ी रहण वारो, त इहे सभई खूबियूं हिकिड़ो यादगार प्रोग्राम आहे। उन में हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई, उहा ॿुधायां त ख़ैरो ख़ान, हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान खे शर्फ़ आहे त हिंद में बि हुन जा शागिर्द आहिनि 99%। अच्छा माशाअल्लाह। जेके पाण पद्मा न जैसलमेर पद्मा भूषण पद्मा श्री अवार्ड याफ़्ता इंडिया में, ऐं उन्हनि में हिकिड़ो हीअं तमामु सुपर हिट आहे गाज़ी ख़ान बारणो,
जेको खड़ताल ते ॻाए पियो अच्छा सावण फ़क़ीर जेको ॻाए हाँ, पियो जी जैसलमेर हाँ, जी मां हाँ, अच्छा। हू बि ॾाढा जो पोटो शागिर्द आहे। हुते माना निहाल अब्दुल्ला अनवर ऐं जेतो माना ही उते जा सुपर स्टार्स आहिनि उहे तक़रीबन ॾाढा साईं शागिर्दनि जा शागिर्दनि वाह। ईअं सिंध में बि शागिर्दनि जे शागिर्दनि जा जा शागिर्द। शागिर्द मौजूदु आहिनि। ठीकु आहे। हाणे नंढी जीअं अमीर अली तव्हां सच पुछो त वक़्तु तमामु जी, घटि जी, आहे। थोरो। हिकिड़ो सुवालु आहे त अमीर अली जेको हींअर असांजे वक़्तु साम्हूं वेठो आहे, जी, जी। अमीर अली जी पंहिंजी हैसियत आहे, अमीर अली जो पंहिंजो कंट्रीब्यूशन आहे, पर अमीर अली छा थो सम्झे त मुंहिंजो जेको मक़ाम आहे मुंहिंजे ॾाॾे करे आहे या बज़ाति ख़ुदि मुंहिंजे करे आहे? साईं ही त ॿुधण वारा ॿुधाईंदा पंहिंजे न, उहो त बिल्कुलु ॿुधायो न, या तव्हांजो ॾाॾे- पंहिंजो मन जो तव्हांजो। हा मूंखे फ़ख्रु आहे त मुंहिंजे ॾाॾे जो नालो मूंसां गॾु जुड़ियल आहे। अच्छा, वाह वाह। ही मुंहिंजे फ़ख्र जो की ॻाल्हि आहे हा, त वाह, मुंहिंजे वाह। वालिद साहिब जो इहे लफ़्ज़ मुंहिंजे तव्हांखे दादा साईं जो तव्हां- मुंहिंजे चाचनि जो हा, हा। मूंसां गॾु नाला जुड़ियल आहिनि। ऐं सच पुछो त अमीर अली असां तव्हांखे नसीर साहिब असां दुआ करियूं त अलाह ताला अञा तव्हांखे शोहरत ॾे, तव्हांजो ख़ानदान नसीर जेको आहे साहिब, सिंध जी मौसम, ख़िदमत मौसम। कंदो रहे। इहे जेको ॾीओ जेको ख़ान साहिब ख़ैरमंद ख़ान ॿारियो हो, इहो ॾीओ जेको आहे इहो जेको उजामे न इहो ॾीओ हलंदो हलंदो, रहे, हलंदो, क़यामत तोड़ी हलंदो इंशाअल्लाह, रहे। हलंदो। ऐं तव्हां क़यामत तोड़ी जेके सिंध जा जेके माण्हू आहिनि, राग शनास माण्हू आहिनि, यकीनन उहे बि पंहिंजी दुआउनि में ख़ान साहिब ख़ैरमंद ख़ान खे दुआऊं कंदा ऐं असीं दुआ कंदासीं पंजतन पाक मोहम्मद के अल्लाह ताला हुनखे पंहिंजी जवाहर रहमत में आला मक़ाम अता करे। त दोस्तो ही हो असांजो प्रोग्राम महिराण जा रागी, जंहिंमें असां सिंध जे हिकु तमामु वॾे पाए जे हिकु तमामु वॾे नाले हवाले वारे गायक खे यादि कयोसीं। उनजो नालो हो उस्ताद ख़ैरमंद ख़ान। इन सां प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब, असांजे महिमान असांजे तमामु वॾे आर्टिस्ट अमीर अली ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। Come